वकील आयो न रिकॉर्डिंग करे रिकॉर्डिंग कर सजी पाण वरी ॿियो कुझु कोन आहे पाण बनाएंगे। मैं वकील हूँ बनाऊंगा, मैं वकील हूँ बनाऊंगा, हाई कोर्ट के वकील हैं हम दोनों, हम बनाएंगे। शिकार पर पाबंदी है। ये आप ज्यादती कर रहे हैं, ये एजेंसी वाले ये जो लोग हैं ना, इधर 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 करो, ज्यादती कर रहे हैं अभी। हम बनाएंगे। ये जो कर रहे हैं ना, ये गैर कानूनी काम कर रहे हैं। हम साहब किसको बता के आए हैं? हाँ, किसी को बताया होगा। ये रिकॉर्ड करो, ये रिकॉर्ड करो। आओ हाई कोर्ट जो वकील आया कि गैर कानूनी कम पियो हले, यही असांजी ज़ाती ज़मीन है जंहिंमें ही गैर कानूनी शिकार पिया कनि। ॿुधो न, ही गैर कानूनी हिन गाॾी जो रिकॉर्ड कर, भले आउं मारियो वञा हुन वांगुरु, जोखे वांगुरु, को मसलो ई कोन आहे। पाण इन शइ खां सख़्तु मना कयूं था। अॼु हिते असांजे ॻोठ मिठागन जोखियो में दौलतपुर तहलका काज़ी अहमद में ऐं हाई कोर्ट जो वकील महबूब अली जोखियो दौलतपुर बार जो प्रेसिडेंट आहियां ऐं MMC नवाब शाह जो मेंबर आहियां। ऐं ॿुधायां थो त हिते एजेंसियुनि वारा माण्हू आया आहिनि जेके गैर कानूनी शिकार पिया कनि, गैर कानूनी माण्हुनि खे वठी आया आहिनि ऐं जेको हिकिड़ो ज़ुल्म पियो हले, ॿुधो न। ऐं असां जोखियनि सां इहा ज़्यादती पई थिए ऐं पाण इन ज़ुल्म जे ख़िलाफ़ जिदोजहद कंदासीं। अॼु ई CP फाइल थो कयां, हिन ॿिनि गाॾियुनि जा नंबर हिननि माण्हुनि खे रिकॉर्ड करे छॾियो त पाण इन सभिनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कयां। अचो असांखे पंहिंजे ऑफिसर जो नालो था ॿुधायो। वीडियो नहीं बनाया। आप बच्चों से लड़े। वकील है, मैं वकील हूँ, हाई कोर्ट का वकील हूँ मैं, ये बता दूं तुम्हें। हाँ, मैं अयाज़ पलजू का शागिर्द हूँ, तुम्हें पता ही नहीं है ये। हेलो, अचो बस, अचो सदाकत। मुल्क इन्होंने खरीद करके खेल तोरे। इनसे मोबाइल ले ले। ना हल तू हल।